मौली साहब चो सही इहा कब्र इन कब्र वारे जूं बन्याणियूं हथन में लठियूं पी जे कब्र के जे लठियूं आयो पी जे कब्र के लठियूं हणी करे चोंस बाबा अल्लाह कंदो तुंहिंजी कब्र कारी थी नहीं हाणे बेवा त पंहिंजी जाते पर ईअं वीचारियूं न्याणियूं वेठे वाह 40 साल न्याणे जी उम्र थी वई आहे मुसलमान उथारे कोन थो इमाम मस्जिद में बीठो आहियां खुदा जी ज़ात जो कसम केतिरनि जायुनि तो वीचारियूं असांजूं न्याणियूं मोबाइल जा नंबर हथ करे फोन ते ॻाल्हाईंदियूं आहिनि साईं जोगी साहब असांजे ॻोठ में अचो पिया असांजे शहर असांजे महले में अचो पिया महिरबानी कजो कुछ असांजे बारे में भी वैज़ कयो साईं असांजी 40 साल उम्र थी वई आहे असांजा अबो अम्मा असांखे उथारण जे लाइ तयार न आहिनि साईं तव्हां हिननि खे न सम्झाईंदव त केरु सम्झाईंदुनि ही हयादार बाबा आलमनि सां जेके ॻाल्हाईंदियूं इहे नेकूं हूंदियूं तवाजे घर जी शिकायत तवाखे न मिलंदी पर मस्जिद जे पेशमान के मिलंदी तसा जो घर वारो तवा जो जमायती आ पाजे जमायती के समझायो जुल्म तो करे तवाजे घर जी शिकायत तवाखे न मिलंदी पर हाल जी शरीफ पहुंचंदी त तवा जो मुरीदा समझायो तवाजे घरन जो शिकायतूं असां मौलविन खे पई मिलन मैसेज पिया अचनि त तव्हां समझायो कुरान तो फमवानकिहुल अयामा मिनकुम वस्सालिहीन मिन इबादिकुम व इमाइकुम रब फरमायो जेके भी गैर शादीशुदा उनके शादी कर जिक्र चायो था असांजी इज्जत महफूज रहे गैरत महफूज रहे असांजी शराफत महफूज रहे कुरान तो फमा पुट हुजन न्याणी हुजन सभिनी खे पढ़ायो पर तवाजा बाना तवाजू बानियूं तवाजा नौकर तवाजू नौकरियाणियूं तवाजा मुलाजिम तवाजू मुलाजिमियाणियूं तवाजा हारी तवाजू हारियाणियूं जेकर उए गरीब ऐं मिस्कीनन कुरान तो फरमा तावन करे उन्हनि जो भी निकाह करायो उन्हनि जो भी तवां ते हक़ आहे या अल्लाह असांजा नौजवान चवनि था त नौकरी जो मसलो आहे पर नौकरी मिले पो छोकरी पो शादी कयो न्याङल वारा चवनि था त ॾाजे जो मसलो आहे 5 लाख 10 लाख गॾु थियनि त पोइ न्याणी उथारिया नौजवाननि नौकरी जी आसरे ते पंहिंजी ज़िंदगी तेल करे छॾी न्याङल वारनि ॾाजे जो बहानो करे पंहिंजे न्याणियुनि जा मथा अछा करे छॾिया अल्लाह से फमा यकूनु फुकरा युगनिहिमुल्लाहु मिन फज़ले ओ नौजवानो नौकरी जो इंतजार न कयो न्याङल वारो ॾाजे जो इंतजार न कयो रिश्तो अची वने जल्दी पुट ने न्याङल खे पढ़ायो जेकॾहिं हे घोट ऐं कुंवार गरीब हूंदा मिस्कीन हूंदा निकाह जे बरकत जे करे मां रब शाहूकार न कयां त मां खुदा खुदाई न बरकत निकाह में निकाह के आसान बनाओ दुखियो न बनाओ मां लाडकाने में एक मस्जिद में वाइज किया लाडकाने बरसा को गोठा न गोठे नालो न तो मस्जिद में ब कब्र हुई के वरी वसियत कंदा कब्र मस्जिद में मुके पूर जो रात दी जमायती बिया बाबा नेकियूं हुंदियूं चंगाई हुंदियूं तो वो भली कब्रिस्तान में हो जो जमायती दुआऊं पिया गोंदा
पर जेकर सजी जिंदगी जमाए सा फिटायोसी कब्र मस्जिद में कब्र ठहराइंदो तो पिटींदा पिया जमाए सही तो जवान गलत मौली साहब चो से या कब्र इन कब्र वारे जो बन्याणियूं हथन में लठियूं पी जे कब्र के जे लठियूं आयो पी जे कब्र के लठियूं हणी करे चोंस बाबा अल्लाह कंदो तुंजी कब्र कारी थी नहीं मां वनी चे माना मां ही तवा जो पी तवा जे दुआन जो मोहताज ही तवा छा पयूं कयो तो रोई करे जो मौली साहब वाकई असा जो पी हुयो पर वडो जालिम हो असा जी शादी न कराई तो मुझे मट सानी कोई कोने या न्याणियों दी दोस्त मिल्कियत भी ॾियणी पवंदी पछाड़ी में बाबो पाण त मरियो भाइरन ज़ालुन जे करे घर मां कढी छॾियो मिल्कियत पंहिंजी जाते पर खटर खां जेतिरी भी जाइ नथा ॾियनि टुकुर जे लाइ पिनंदियूं थियूं तूं पोइ बाबे जे क़ब्र खे पुॼा न ॾियूंसि त कड़ा कुल पढ़ी दुआ करो पी मां जी पिट लगंदी है बाकी न्याणियुनि जी पिट न लगंदी औलाद जी पिट न लगंदी पी मां ये ॿाहिर केसि ताईं भेनरुनि खे खाराईंदा जेके ज़ालुनि जे करे पी मां खे था मोटिया